साल खां वाकई साइकिल चोर बि थी वियो आहियां, बकरी चोर बि थी वियो आहियां, 4-5 पुलिस मुक़ाबला बि कराया अथमि। त इहो हणी सघां था, हणण त छा आहे, को केस कंहिंजे मथां हणण को मसइलो आहे छा, को कोन्हे। उहो जीअं ॿ केस ख़तमु थिया आहिनि कूड़ा, ऐं इनशाला इहे सभु कूड़ा केस आहिनि सभु ख़तमु थींदा। पर हाणे कोशिशि आहे त हुन दौर जी आहे त इन खे लिंगर कयूं ऐं इन खे ईअं पिया हलाईंदा हलूं, छाजे करे उनखे बि ख़बर आहे कूड़ा केस साबित कोन थींदा इनशाला। त तंहिंजे करे त इहे कोर्टनि जे चकर पिया हणंदा रहनि ऐं पोइ थकिजी पवनि, पर थकंदासीं कोन इनशाला। अगरि केरु महफ़ूज़ कोन्हे त पोइ बाक़ी एम एन ए हुजे, वज़ीर हुजे, सियासतदान हुजे, क़बाइली सरदार हुजनि, ख़ान हुजनि, केरु बि महफ़ूज़ कोन्हे, केरु बि महफ़ूज़। मां घणे दफ़ा चयो आहे त हिन मुल्क में कॾहिं बि कंहिंसां बि कुझु बि थी सघे थो, को बि सिक्योर कोन्हे हिन मुल्क में। मूंसां बि थी सघे थो, कंहिंसां बि थी सघे थो, ऐं इहा जेका सूरत हाल आहे इहा घणे वक़्त खां ईअं ई आहे ऐं तमामु ख़राबु सूरत हाल आहे। मूंखे का पाकिस्तान में या सिंध में बहितरी नज़र कोन पई अचे, हालतूं अञा ख़राबु थींदियूं, बहितर कोन थींदियूं। ॾिसो हाजी साहब, हाजी रहमतुल्लाह जा बाबा सां घणा तालुकात बि रहिया। हिकिड़ी इलेक्शन हाजी साहब असां सां गॾु बि विड़ी ऐं इलेक्शनूं मुखालफ़त में बि बीठो, नंढे लाकुर बाबा वटि घणो अचु वञु बि रहियो। हाजी साहब जो रहमतुल्लाह भेण साहब सां नंढे लाकुर मुंहिंजो तालुक़ बि रहियो। त असां अमली तौर ते इहो करण था चाहियूं, जेको असां उहो चवंदा आहिनि वॉट यू प्रीच यू शुड प्रैक्टिस ऑल्सो। त मां अगरि इहा प्रीच पियो कयां ॻाल्हि, त मूंखे प्रैक्टिस बि करणु खपे न। मां प्रैक्टिस करे अमली तौर ते इहो ॾेखारणु थो चाहियां त इहो कमु थी सघे थो। सियासत थी सघे थी, दुश्मनी उनखे न कयो, ऐं सियासत भली हर कंहिंजो हक़ आहे हिक ॿिए जे ख़िलाफ़ बीहो, पर सिंध जो माहौल ख़राबु न कयो, दुश्मनी तब्दील न कयो। हर को माण्हू कंप्रोमाइज़ थी वियो आहे, वॾो अनफॉर्चुनेट आहे। कमीशन ऑफिसर बि कंप्रोमाइज़ थी विया आहिनि, 30-40% तक जुडिशरी बि कंप्रोमाइज़ थी वई आहे। सियासतदान त माशाअल्लाह 97% कंप्रोमाइज़ आहिनि। हिन मुल्क में हर को माण्हू कंप्रोमाइज़ थी वियो आहे ऐं इन कंप्रोमाइज़ सूरत खां निकिरी मथे उभरणो पवंदो, पोइ ई बहितरी अची सघे थी, न त बहितरी नथी अची सघे। बाक़ी FIR न कटी आहे, केरु आहिनि केरु न आहिनि, उहो मां सम्झां थो त घर धणी वधीक बहितर जवाबु ॾेई सघंदा। ॻाल्हि इहा आहे त असां जेको वियासीं असां रिवायतनि जे हिसाब सां वियासीं। असां चाहियूं था त सिंध जूं जेके रिवायतियूं आहिनि, असां चाहियूं था जेका सिंध जी रवादारी रही आहे, उहा जेका पीपल्स पार्टी पूरी करे छॾी आहे उनखे बहाल कयो वञे ऐं सियासत खे अलॻि कयो वञे ऐं ज़ाती जंहिंसां तालुकात आहिनि उनखे अलॻि कयो वञे। हर कंहिंखे हक़ आहे इलेक्शन बीहण में, हिक ॿिए जे ख़िलाफ़ इलेक्शन बीहण को ऐब कोन्हे, को दुश्मनी कोन्हे, पर जेके रवायतूं आहिनि, जेके सिंध जी सक़ाफ़त आहे, उनखे जेको ख़तमु कयो वियो आहे, पामाल कयो वियो आहे। मुंहिंजी कोशिशि आहे, मां अञा बि कोशिशि इहा कई ऐं अमली क़दम बि इन जे करे खयमि त मां सिंध खे हिकिड़ो पैगाम ॾियां त बाबा सियासत थींदी आहे, उहा सियासी दुश्मनी कोन, उनखे दुश्मनी में तब्दील न कयो। सियासत खे सियासत करे रखो ऐं तालुकात ऐं रवादारी ऐं रस्म रवाज खे पूरो न कयो। उनजे करे मां हली वियुसि।